तरीन अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठुकराठो में योम मुक़दस के हवाले से शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तंज़ीमी तहसील ठुकराठो की क़यादत जो तरफ़ा रैली कढी वई, जंहिंमें सदर ज़वार मुनीर शिया उलमा काउंसिल के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंजी अॻवानी मुनीर अहमद महतम ऐं जनरल सेक्रेटरी मुश्ताक अहमद समो, SUC ज़िला सखर के नायब सदर ज़वार शाह महमद भट्टी, SUC नायब सदर ज़वार अली अनवर महतम ऐं ॿियनि उहिदेदारनि कई। पर अमन एहतजाजी रैली मरकज़ी लतीफ़ी इमाम बारगाह शुहदाए करबला ठुकराठो खां प्रेस क्लब ठुकराठो ऐं शहर के मेन चौक ते पहुती योम मुक़दस के रैली के मौलाना इशफाक अहमद नजफी और मौलाना गुलाम अकबर सईदी जिन खिताब कंदे चयो त फ़लस्तीन के मुसलमाननि मथां ज़ुल्म थी रहियो आहे, पर संदसि मदद करण लाइ केर भी तैयार नाहे। असां हुकूमत पाकिस्तान समेत उम्मत मुस्लिम खां मुतालबो कयूं था त फ़लस्तीन के मुसलमाननि सां थींदड़ ज़ुल्म बंद करे उन्हनि खे आज़ादी ॾियारी वञे।